हिकु पीउ पंहिंजे पुट खे नसीहत कंदे चयो त पुट पंहिंजी ज़ाल खे को बि राज़ न ॿुधाइजांइ, पुलिस वारे सां कॾहिं बि यारी न रखिजांइ, घर जे अंदरि ॿेर जो वणु न पोखिजांइ। कुझु वक़्त खां पोइ पीउ मरी वियो। पुट सोचियो बाबा जे नसीहतुनि खे छो न आज़माइजे। पुट पुलिस वारे सां दोस्ती रखी घर जे अंदरि ॿेर जो वणु लॻायो ऐं शादी कई। ज़ाल खे आज़माइण लाइ हिन हिकु ॿकरीअ जी सिसी वढे वरिती, जंहिंमां रतु पिए वियो। उन जे मथां अछो कपिड़ो वेड़े उन खे घर जे अङण में पूरणु लॻो। ज़ाल दरीअ मां पिए ॾिठो सो मुड़ुस खां पुछियो त हीउ छा पियो करे। मुड़ुस चयो हिकु माण्हू मूंखे ॾाढो तंग कंदो हुयो, बेज़ार थी उनजो क़तलु करे छॾियुमि। सिसी पियो पूरियां जीअं सुञाणप न थिए, पर हीउ राज़ कंहिंखे न ॿुधाइजांइ। ज़ाल शाम जो पंहिंजी भेण खे फ़ोन करे ॿुधायो त मुंहिंजे मुड़ुस हिकु क़तलु करे सिसी अङण में पूरे छॾी आहे, पर हीअ ॻाल्हि तूं कंहिंखे न ॿुधाइजांइ। ज़ाल जी भेण पंहिंजे पाड़े वारी साहेड़ीअ खे उहा ॻाल्हि ॿुधाई। उन औरत ॿियनि पाड़े वारनि खे उहा ॻाल्हि ॿुधाई। आख़िरकार उहा ॻाल्हि पखिड़िजी पुलिस वारे जी ज़ाल ताईं पहुती। उन पंहिंजे मुड़ुस खे ॿुधायो। ॿिए ॾींहुं पुलिस वारो सिपाही वठी छापो हणणु वियो। उते ख़बर पयसि त हिन जो पको दोस्त आहे जंहिं ते क़तल जो इल्ज़ाम लॻो आहे। उन माण्हूअ पुलिस वारे दोस्त खां पुछियो छा मसइलो आहे। उन क़तल जो मामिलो ॿुधायो। माण्हूअ चयो तूं त मुंहिंजो पको दोस्त आहीं, तोखे यकीन हुजे त आउं खून नथो करे सघां। पुलिस वारे चयो दोस्त छाजो? पुलिस वारा कंहिंजा बि यार न हूंदा आहिनि। पंहिंजे साथी सिपाहियुनि खे चयो हिन खे पकिड़े गाॾीअ में विहारियो ऐं थाणे ते वठी हलोसि। चिकचिका में माण्हूअ जी टोपी ॿेर जे वण में अटकी वञी पुलिस वारे जे पेरनि में पई। पुलिस वारे टोपीअ खे थुॾा हणी नालीअ में विझी छॾियो ऐं पंहिंजे दोस्त खे गेले गाॾीअ में उछलियो। कुझु ॾींहं केस हलियो। अदालत में माण्हूअ चयो सज़ा ॾियण खां पहिरियां मूंखे हिकु दफ़ो घरु वठी हलो ऐं अङण खोटियो, उतां ॾिसो त छा थो निकिरे। जज पुलिस खे साण करे उन जे घर वञी हुकुम ॾिनो त अङण खोटे ॾिसो को सबूत मिले थो या न। पुलिस अङण खोटियो त कपिड़े में वेड़ियल ॿकरीअ जी सिसी निकिती। जज माण्हूअ खां हक़ीक़त पुछी त छा ॻाल्हि आहे। उन माण्हूअ चयो हीअ सभु मुसीबतूं पंहिंजे पीउ जी नसीहतुनि ते अमल न करण जे करे आहियूं। मुंहिंजे पीउ मूंखे नसीहत कई हुई त पुट पंहिंजी ज़ाल खे को बि राज़ न ॿुधाइजांइ, पुलिस वारे सां यारी न रखिजांइ, घर जे अंदरि ॿेर जो वणु न लॻाइजांइ। त मूं आज़मायो त हीउ नतीजो मिलियो। ज़ाल खे राज़ ॿुधायमि, उन ख़्वारु कयो। पुलिस वारे सां यारी रखियमि, उन ख़्वारु कयो। ॿेर जो वणु घर में लॻायमि, उन मुंहिंजी टोपी लाथी। इहो सबक़ु पिरायमि त को वॾो नसीहत करे त उन खे आज़माइण बदिरां उन ते अमल कजे।